सांगड़ में आवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ हथंगो जे वेझो ॻोठ अल्लाह बख़्शियो मंगरियो में बिजलीअ जो ख़राबु ट्रांसफार्मर ठाहिण ते गजूं ऐं मंगरियो बिरादरीअ जे माण्हुनि में झेड़े सबबि ॿ रियाज़ मंगरियो लियाकत मंगरियो ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालका इस्पताल खिपरो वांदो वियो, जिते रियाज़ मंगरियो वधीक ज़ख़्मी हुअण करे हुनखे हैदराबाद रेफर कयो वियो। अॼुकल्ह जहिड़ो थियो जो ट्रांसफार्मर था थियो जो ख़राब थी लाइट असांजी असां ठाराइण जे हिसाब सां हुनखे चयो त लाइट ठाराईंदासीं, हुन जो असीं थोरी बि कोन ॾींदासीं ऐं असांजी लाइट बि लॻंदी। हुन खां पोइ चयो असांजे घर जे मथां 10 मिंटनि में जेकॾहिं वापदारो ठाहे त ठीकु आहे, न त वधीक असीं टाइम हिते बीहण कोन ॾींदासीं। असां चयो असीं त लाइट ठाराईंदासीं, हुन तां बि कल्ह कुझु गंद कयो आहे। बिजली ख़राब हुई तव्हां ट्रांसफार्मर बिजली ख़राब हुननि मना कई न तव्हां जेको जहिड़ो थी पियो हुननि मना कई त असीं ठाहिण कोन ॾींदासीं। वापदारा बि मौजूदु हुआ हुते। अच्छा, गजू बिरादरी जा कहिड़ा माण्हू आहे? गजू बिरादरी अमीर बख़्श ख़ैर बख़्श हुआ ऐं सभु भाउ हुआ नंढा। हुननि असां ते हमिलो कयो। हुन खां बाद असीं जॾहिं शहर आयासीं, शहर असांजे पोयां मोटरसाइकिल ते हू लठियुनि वाड़ियुनि सां आवाज़ असां ते वरी हमिलो कयो ऐं मनमरा खे धके वियो ऐं असांखे बि धक ऐं बेगुनाह पोइ असांजी का कहाणी कोन्हे, हरू भरू असां इहो ॾाढो न कयूं।